वरी भाऊ गुलमोहन ॻाल्हि कई त तूं हेॾा हलियो आहे। बस यार जमील, बड़ी किस्मत जा चक्कर आहिनि, पर तुंहिंजी वॾी महिरबानी जो पंहिंजो धंधो सिराए मिलण त आहे। कहिड़ो धंधो सिराए यार, कैसेटूं विकामजनी कोन थियूं, सॼो ॾींहुं वांधि कई आहे। भला ॿिया त सभु ख़ैर आहिनि। हाँ बस यार रब जो शुक्र है यार। ॻाल्हि ॿुधी अथई, तूं असांजो दोस्त बि आहीं, भाउ बि आहीं। हाणे असां तुंहिंजी ॿी का त मदद नथा करे सघूं। ही कुझु पैसा अथई, इहे रखी छॾ, कमु अची वेंदई। ही पैसा मूंखे ॾियण थो चाहीं? पोइ हिकिड़ो कमु कर यार, मुंहिंजा ही ॿई हथ ऐं मुंहिंजी ॿी टंग बि भणी छॾ। पोइ इहे पैसा मुंहिंजे खीसे में विझी हले वञजांइ। मां तोखे कुझु बि कोन चवंदुसि। हाणे जे पाण खे मुंहिंजो दोस्त थो चवईं, मुंहिंजी मदद करण थो चाहीं, त पोइ मुंहिंजे लाइ को कमु ॻोल्हि यार, मूंखे का मज़ूरी ॾे यार। बाक़ी इहे पैसा मूंखे न खपनि यार। पर यार तूं कहिड़ी मज़ूरी कंदे? हिन नंढड़े शहर में तोखे कहिड़ो कमु मिलंदो? तूं के वॾे शहर में वञी मज़ूरी छो थो करी? वॾे शहर में कीअं वञा? ॿारनि खे कंहिंजे आसरे ते छॾियां, तूं ई ॿुधाए। भाऊ ॻाल्हि ॿुध, ॿार खणण जहिड़ो तूं आहीं कोन। रहियो हथ जो कमु, सो बि तूं को बि न ॼाणे। तूं हिन नंढड़े शहर में तोखे कहिड़ो कमु मिलंदो? अरे मां सभु कुझु करे सघां थो, मुंहिंजा ॿई हथ अञा सलामत आहिनि। हाणे मां त लोह सां विढ़ंदो रहियो आहियां, तोखे त ख़बर आहे। तूं कोशिशि त कर यार। जेका तुंहिंजी मर्ज़ी। बहरहाल बाक़ी रही ॻाल्हि नौकिरी जी, सो जॾहिं बि मौक़ो आयो तोखे ज़रूरु ॿुधाईंदुसि। जमीला, ईअं न को मूंखे पैसा थो ॾे त मूंखे ईअं थो लॻे ॼण मूं ते चथरू कंदो हुजे। मां सचपच अपास थी वियो हुजां। भली मुंहिंजी ॻाल्हि दिलि में न कजांइ। कहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं करे यार? दोस्तनि जूं ॻाल्हियूं खे दिलि में कबियूं आहिनि छा? सभु ठीकु थी वेंदो। चङो भाउ, हाणे मां मोकिलाईंदोमांइ। हा चओ, बस तूं वेठो वेठो। चओ। छो जल्दी मोटी आई? एड़न पोठावन जे बेल पे खां बुख भली। छा थियो ॿुधाए? थियो कुछ कोन, माण्हू सुठा न आहिनि। सिबिल, मां तुंहिंजो ॾोही आहियां, मुंहिंजे करे तोखे भोगणो पियो आहे। खोड़ मानी पंहिंजे पुट खे, थोड़ी देर तरस तो मानी पचायां थी। अमा कामल थी अञा मानी न पचाई रही, मूंखे निंड थी अचे। निंड थी अचे? हल मां तोखे सुम्हारे अचां, पोइ जंहिंमहिल मानी पचाईंदसि न पोइ तोखे जगाईंदसि। शाबाश अच।
केरु हुजे बोले? अदी बल्कि सलाह जना जी मानी मोकली है तो वठी छड़ी। तो बे छा कया? बुख तो नहीं मरणो। हाणे असां पिन जे टुकरनि ते पलंदासीं। सुबह सोला साईं ना तुम आप जाओ बाबा जमन वाला छोरो प्रसाद है यो अस्सलाम वालेकुम भाऊ जमील। वालेकुम अस्सलाम। अरे भाऊ अली देखो खुश जागते हो बोलो। हाँ भी मौला के नाम। सर खबर सब खैर है ना? हाँ सब खैर। भाऊ शफी बस जाए वजारे मोकल जाए चकरा बदू तो पति चाहे के छड़े यार मुखा अहवाल मौला बताए छो यार कमाल तो करी हेतर नीर खां पोया तकड़ छा जिया भला। जमील तो चयो हो न जेको एड़ो मौको निकरी आयो त। हाँ सचमुच मुखे ॾाढी खुशी थींदी जॾहिं तूं कंहिं रोज़गार सां लॻी वञे। पोइ हिकिड़ो कमु अहिड़ो ज़रूरु आहे जंहिंसां मुंहिंजा सभु मसला हल थी सघनि था। हाँ चओ यार हुकुम कर। जमील ही कैसेटूं जेके तूं विकिणी थो इहे जे मां विकिणां मुंहिंजो मतिलबु आहे त दुकान खां ॿाहिरि कंहिं ॿिए हंधि त छा उन्हनि कैसेटुनि ते मूंखे कुझु मुनाफ़ो ॾींदे? खैर मूंखे त कोई इनकार कोन्हे पर ये कैसेटूं तोखां निकाल कोन थींदियूं। इहो मुंहिंजो ज़िम्मो आहे। इहो मुंहिंजो ज़िम्मो आहे। तूं यार रुगो हा कर। भाऊ सची ॻाल्हि ॿुधाए मूंखे हिकिड़ी कैसेट ते 4 रुपया बचंदा आहिनि। हाणे जेकॾहिं तूं कंहिं तरीक़े सां कैसेटूं निकाल करे सघीं त मां हिकिड़ी कैसेट ते तोखे 2 रुपया मुनाफ़ो ॾेई सघंदुसि। 2 रुपया मूंखे क़बूल आहे यार मूंखे क़बूल आहे। पर यार वरी भी सवाल इहो थो पैदा थिए त तूं ये कैसेटूं निकाल कीअं कंदे?